Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. पीटीआई हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ सुभाणे ते थियल ओपोज़िशन जी एपीसी में अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए शिरकत सां गॾु ख़िताब बि कंदा। इस्लामाबाद में ज़रदारी हाउस बदिरां निजी होटल में थींदड़ एपीसी खां अॻु पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां संदसि रहाइशगाह ते मुलाक़ात। एपीसी जे हवाले सां सलाह मशवरा। बिलावल भुट्टो जी सदारत में पार्टी जो मुशावरती इजलास बि थियो। एपीसी जे एजेंडा ते गौर विचार बाद तजवीज़ूं बि वरितियूं वयूं। पीपी अॻवान कमरज़मान कायरा चयो आहे त लॉजिस्टिक मसइलनि सबबि एपीसी जो हंधु तब्दील कयो वियो। सहारन ते बीठल हुकूमत रही पट पवंदी ऐं इक़्तिदार ख़त्म थियण खां पोइ पीटीआई टुकड़ा टुकड़ा थी वेंदी। एपीसी में हुकूमत मां छुटकारे लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत ओपोज़िशन जी एपीसी खे जवाबदारनि जो मेड़ाको करार ॾेई छॾियो। एपीसी में नवाज़ शरीफ़ जो ख़िताब नशर करण ते पाबंदी लॻाइण जो इशारो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त हिकु शख़्स जेको ॾोही आहे बीमारी जो बहानो बणाए परॾे हलियो वियो ऐं उतां एपीसी खे ख़िताब कंदो। कानून आरो पेश करण जी ॻाल्हि थिए थी त हू बीमार आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शिबली फराज़ चयो त ओपोज़िशन एपीसी में तय कंदी त कीअं बदअमनी पखेड़ी वञे। उहे नाउमीदी पखेड़े रहिया आहिनि जंहिंसां मुल्क में संजीदा मसइलो पैदा थी सघे थो। सलाहकार शहज़ाद अकबर चयो त ओपोज़िशन खे ख़दशा आहिनि त हाणे उन्हनि जा जज नथा मुक़ररु थियनि। आज़ाद अदलिया खेनि चुभी रही आहे। पैमरा कानूननि मूजिबि कंहिं बि रुपोश ॾोहारी जो ख़िताब नशर नथो करे सघिजे। जेकॾहिं ईअं थियो त पैमरा जा कानून हरकत में अची वेंदा। सुभाणे वारी एपीसी में 2 सज़ा याफ़्ता ॾोहारी बि शिरकत कंदा। नून लीग वारा एपीसी में नवाज़ शरीफ़ जो ख़िताब सोशल मीडिया ते लाइव ॾेखारण लाइ तयारियूं। मरियम नवाज़ ट्वीट बयान में चयो आहे त नवाज़ शरीफ़ जो ख़िताब फेसबुक, ट्विटर ऐं यूट्यूब ते लाइव ॾेखारियो वेंदो। नवाज़ शरीफ़ एपीसी में लाज़मी ख़िताब कंदो ऐं संदसि आवाज़ खे केर बि दॿाए नथो सघे। साबित थी वियो आहे त नवाज़ शरीफ़ तब्दीली सरकार जो सियासी मौत आहे। इमरान हुकूमत अॼु बि नवाज़ शरीफ़ खां ॾिनल आहे। पंजाब जे सुद समाह वारे वज़ीर फयाज़ुल हसन चौहान चयो आहे त सुभाणे थींदड़ एपीसी में चोर गॾिजी वेहंदा। एपीसी जी एजेंडा रुगो करप्शन खे तहफ़ुज़ ॾियणु आहे। ऑपोज़िशन खे लॻे थो त पीटीआई सरकार FATF ते सौदेबाज़ी कंदी पर अहिड़ो कुझु बि न थींदो। ऑपोज़िशन जी एपीसी में शिरकत कंदड़ जमातनि पंहिंजनि वफ़दनि जा नाला फाइनल करे छॾिया। इस्लामाबाद में सुभाणे थींदड़ एपीसी जी मेज़बानी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो कंदो। पीपी वफ़द में यूसुफ रज़ा गीलानी, राजा परवेज़ अशरफ, शहरी रहमान, नैयर बुखारी, फरतुल्ला बाबर, कमरज़मान कायरा ऐं नफ़ीसा शाह शामिल। नवाज़ लीग जो वफ़द ओपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जी क़यादत में शिरकत कंदो। वफ़द में मरियम नवाज़, एहसन इक़बाल, शाहिद काकान ऐं ॿिया शामिल। JUI वफ़द जी अॻवानी मौलाना फज़लुर रहमान कंदो। नेशनल पार्टी, अवामी नेशनल पार्टी, क़ौमी वतन पार्टी ऐं JUP जा वफ़द बि एपीसी में शिरकत कंदा। पीटीआई सां इतिहाद ख़त्म कंदड़ अख्तर मेंगल जी अॻवानी में बि BNP जो वफ़द शिरकत कंदो। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो आहे त खेनि एपीसी में शिरकत जी दावत नाहे मिली। जेकॾहिं दावत ॾिनी वई त एजेंडा वाज़े थियण ताईं शिरकत न कंदासीं। कंहिंजी ज़ाती एजेंडा ते शिरकत नथी करे सघिजे। बलोचिस्तान जे इलाइक़े आवरान में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जूं इंतज़ामी कैंप्स ऐं लॉजिस्टिक बेस बि तबाह। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन कयो त दहशतगर्दनि बि फायरिंग कई ऐं चकरियूं थियूं। ऑपरेशन दौरान हथियारनि जो हिकु वॾो ज़ख़ीरो ऐं मवासिलाती औज़ार हथ। कराची जी मदीना कॉलोनी में पुलिस ऐं रेंजर्स जे सर्च ऑपरेशन दौरान 4 रॉकेट लॉन्चर हथ। रॉकेट लॉन्चर लिकाईंदड़ जवाबदारनि जी ॻोल्हा जारी। सिंध में समूरनि रुपोश ऐं इश्तिहारी ॾोहारियुनि जा नाला 1 महीने अंदरि अख़बारुनि में शाया करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट IG सिंध खे रुपोश ऐं इश्तिहारी ॾोहारियुनि जे नालनि जी फ़हरिस्त घरू खाते हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त क्रिमिनल जस्टिस सिस्टम जो मक़सदु
रुगो ॾोहारनि खे सज़ा ॾियण न पर ॾोहनि खे रोकण बि आहे। सभ खां पहिरियों कमु ॾोह रोकणु आहे। ॾोहनि खे रोकण लाइ CCTV ऐं DNA टेस्ट सूदो ॿिया जदीद औज़ार तोड़े तरीक़ा इस्तेमालु कया वञनि। ॾोहारनि ताईं पहुचण लाइ दुनिया में बहितरीन मिसाल मौजूदु आहिनि। फौजदारी ऐं रैप केसिस में DNA अहमियत रखे थो। सिंध जे कानून वारे खाते में DNA जे हवाले सां का बि कानून साज़ी नथी थिए। क्रिमिनल जस्टिस सिस्टम में फॉरेंसिक साइंस जे इस्तेमाल वारी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे। तंहिं करे सूबे में फॉरेंसिक शोबे खे मज़बूत कयो वञे। अदालत सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खां डिजिटल फॉरेंसिक कोर्स मुतारिफ़ कराइण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। भाई डिलीवरी नहीं मिल रही, मैं शोर मचाऊंगा, यही तो समझाने आया हूँ। आई एम नॉट कंसर्न PTI की गवर्नमेंट हो, PMLN की गवर्नमेंट हो, इस शहर के अंदर गैस की डिलीवरी सही नहीं है और ये मैं शोर मचाऊंगा। वजीर आजम साहब भी सुने, उमर अयूब साहब भी सुने, नदीम बाबर साहब भी सुने, उनको शर्म भी दिलाऊंगा और यही कहूंगा कुछ शर्म होती है, कुछ हया होती है। 2 साल गुजर गए, मसला हल। PTI अॻवान फिरदौस तमीम नक़वी वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि ख़िलाफ़ ॾिनल बयान ते मुआफ़ी वठी छॾी। फिरदौस तमीम नक़वी ट्वीट कंदे चयो त संदसि बयान जो मतिलबु हो त हू वज़ीर आज़म सां गैस बहिरान ते तवानाई वारे वज़ीर ऐं सुई सदरन गैस कंपनी जे बारे में शिकायत कंदो। फिरदौस तमीम नक़वी काल्ह वज़ीर आज़म खे मुख़ातिब थींदे चयो हो त कुझु शर्म हूंदी आहे, कुझु हया हूंदी आहे। 2 साल गुज़री विया, गैस जो मसइलो हल नाहे थियो। मुल्क में तालीमी इदारनि तरफ़ां SOPs ते अमल न थियण जे नतीजे में कोरोना जा केसिस ॿीहर वधण लॻा। बलूचिस्तान में कोरोना जा केसिस वधण बाद हिकु ॾींहं में 4 स्कूल ऐं 1 यूनिवर्सिटी बंदि। क्वेटा में 3 स्कूलनि ऐं ज़ोब जे 1 गर्ल्स स्कूल में कोरोना जा केस रिपोर्ट। बलूचिस्तान यूनिवर्सिटी बि बंदि। पंजाब जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में 32 ॿारनि ऐं 2 मुलाज़िमनि खे कोरोना जी तस्दीक, वधीक 2 स्कूल सील। हैदराबाद में तालीमी इदारनि जे दौरनि बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सूबाई हुकूमत ॿारनि जी सिहत खे नज़र में रखंदे ॿिएं मरहले में तालीमी इदारा खोलण वारो फ़ैसिलो 1 हफ़्ते लाइ मुलतवी कयो आहे। इन में नाराज़गी जी का बि ॻाल्हि न आहे। अॻुवाट एतमाद में वठण बाबति वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जे डोरापे खे बि ॾिसी वठंदासीं। खेसि ख़बर आहे त ॿारनि जी तालीम ऐं सिहत जे मामले ते असां सियासी पॉइंट स्कोरिंग नाहे कई। 22 सेप्टेम्बर ते इजलास दौरान तालीमी इदारा खोलण वारे फ़ैसिले ते नज़रसानी कई वेंदी। कराची में बि 4 स्कूलनि खे बंदि कयो वियो। सिंध जो तवानाई वारो वज़ीर इम्तियाज़ शेख कोरोना वायरस में वठिजी वियो। खेसि 2 ॾींहनि खां बुखार ऐं ज़ुकाम हो। कोरोना जी तस्दीक थियण बाद सूबाई वज़ीर घर में आइसोलेट थी वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 2018 में इनकम टैक्स खां सवाइ ज़रई टैक्स बि अदा कयो। FIA रुगो इनकम टैक्स जा तफ़सील जारी कया आहिनि। 2018 में मूं ज़रई टैक्स जी मद में 1,99,87,335 रुपया टैक्स अदा कयो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो 2019 में 45,65,243 रुपया इनकम टैक्स अदा कयो। बिलावल भुट्टो जे तर्जुमान चयो त बिलावल भुट्टो सभ खां वधीक टैक्स अदा कंदड़नि में शामिल आहे। में जेको 15-12 कलाक जेको आहे सॼो ॾींहुं जेके लाइट न हूंदी आहे हैदराबाद में, जेके माण्हू मुक़ररु तारीख़ ते जेके पंहिंजो बिल ॾियनि था उन्हनि खे बि डिडक्शन लॻाई वञे थी। जेको असांजो कारोबारी तबक़ो आहे उहो बि शदीद मुतासिर थिए थो। लोड शेडिंग चक्कर में घणी वधीक थी वई आहे ऐं हालात तमामु इन महिल वधीक ख़राब आहिनि। कारोबार ॾींहुं ब ॾींहुं ख़राबी ते वञे थो। सिंध में डिघी लोड शेडिंग ऐं बिजली जो बहिरान संगीन थी वियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, दादू, मीरपुर ख़ास, नौशरो फिरोज़, होटकी, शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में कलाकनि जा कलाक बिजली बंदि हुअण सबबि शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। के इलेक्ट्रिक, सेप्को ऐं हेस्को इंतिज़ामिया तरफ़ां मुख़्तलिफ़ बहाननि सां अणिलानियल लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। रहवासिन दाहियो आहे त 8 खां 18 कलाकनि ताईं बिजली बंदि हुजण सबबि मामूल जो कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। न घरनि में सुकून आहे ऐं न ई वरी कारोबार करे सघूं था। अलाए कॾहिं लोड शेडिंग जे अज़ाब मां जान आजी थींदी। बत्ती बंदि थियण खां पोइ चुल्हा बि थधा थियण लॻा। सिंध जे गादी वारे शहर कराची में बिजली बाद गैस बहिरान बि शिदत इख्तियार करे वियो। शहर जे अधु खां वधीक इलाइक़नि में गैस जी फ़राहमी घटिजण बाद घरेलू आपेदार अज़ाब में मुब्तला। घरनि में औरतूं रध बचाव लाइ परेशान।
होटल्स ते बि गैस न हुअण सबबि बाहि ॿारण लाइ LPG सिलेंडर्स ऐं कोयलो इस्तेमालु थियणु लॻो। सनअती इदारनि में बि गैस प्रेशर घटिजण बादि कारोबार मुतासिर। सिंध में गैस जे बहिरान दौरान CNG स्टेशन बि बंदि। CNG एसोसिएशन जे अॻवाननि चयो आहे त सूबे में गैस प्रेशर घटि हुजण जो जवाबु ॼाणाए हफ़्ते में 4 ॾींहं CNG स्टेशन्स बंदि कयूं वञनि थियूं। ॿियनि सूबनि में गैस जो को बि मसइलो न आहे, रुॻो सिंध में CNG स्टेशन मालिकनि खे परेशान कयो वञे थो। सिंध हुकूमत खे आबघाट जे वधंदड़ रुझान जा कारण ॼाणण ऐं आबघाट जे वाक़िअनि जी रोकथाम लाइ कमीशन जोड़ण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी खे कमीशन जी जोड़जग जो नोटिफिकेशन हफ़्ते अंदरि पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम ॾिनो आहे त कमीशन में नफ़्सियात जे माहिरनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि खे बि शामिल कयो वञे। कमीशन अहिड़नि इलाइक़नि जा दौरा करे जिन इलाइक़नि में आबघाट जो रुझान वधीक आहे। कमीशन इहो बि जाइज़ो वठे त ॿियनि सूबनि जी भेट में सिंध अंदरि आबघाट जे वाक़िअनि जो तइदादु केतिरो आहे। सेक्रेटरी सर्विसेज एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं फाइनेंस कमीशन खे माली तोड़े लॉजिस्टिक सपोर्ट मुहैया करण जो बि हुकुम। अदालत कमीशन जी रिपोर्ट 3 महीननि में पेश करण जो हुकुम ॾींदे चयो त ज़हनी सिहत जे हवाले सां सहूलत फ़राहम करणु हुकुम जी ज़िम्मेवारी आहे। पनो आकिल वेझो वैशी सिर्फ़ जवाबदार रत जे रिश्तनि खे लॼाए छॾियो। वेगी भेण खे ब्लैकमेल करे 3 महीननि ताईं लॼारुट जो निशानो बणाइण जो इंकशाफ। कैंट पुलिस केस दाख़िल करे वरितो पर जवाबदार शबीर आराई खे गिरफ़्तार करे न सघी। FIR में ॻोठ सिद्दीक़ महेसर वासण मुतासिर नारी मौक़िफ़ इख्तियार कयो त संदसि वेगो भाउ शबीर आराई गैर अख़लाक़ी वीडियोज़ ऐं तस्वीरूं ठाहे खेसि ब्लैकमेल कयो ऐं 3 महीननि ताईं लॼारुट जो निशानो बणायो। कैंट पुलिस जो चवणु आहे त इतला आहिनि त जवाबदार कराची फ़रार थी वियो आहे। संदसि गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। जल्द खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। जवाबदार जे पीउ पारां बि वाक़िए जी तस्दीक़। लाड़काने में राइस केनाल ऐं दादू केनाल जे कपरनि तां कब्ज़ा हटाइण जो हुकुम। अदालती हुकुम ते लाड़काने डिवीज़न जे सर्वे सुप्रिंटेंडेंट लाॻापियल इदारनि खे लाड़काणो, रतो देरो, डोकरी ऐं बाकराणी में कार्रवाइनि लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं। एंटी करप्शन जा टाउन कमेटी चंबड़ ऐं यूनियन काउंसिल नसीर खान लगारी जी ऑफिसिस ते छापा। एंटी करप्शन जी टीम टाउन कमेटी चंबड़ जे वाटर सप्लाई स्कीम जो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी वई। UC नसीर खान लगारी जो घुर्बल रिकॉर्ड गायब। एंटी करप्शन जे सर्किल ऑफिसर असलम शेख ॿुधायो त रिकॉर्ड गायब थियण मां लॻे थो त 27 लख रुपयनि जी करप्शन जूं शिकायतूं दुरुस्त आहिनि। जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। टंडोजाम वेझो 3 ॾींहं अॻु ज़हरीलो खाधो खाइण सबबि इस्पताल में दाख़िल वधीक हिकु मासूम ॿारड़ी हयाती विञाए वेठी। अफ़सोसनाक वाक़िए सॼो घर उजाड़े छॾियो। पौतियुनि जो अंग पंज थी वियो। इन खां अॻु मासूम नींगरी संदसि 2 भाइर ऐं संदन वालिद फौत थी चुका आहिनि। फौती घर धणी जी घरवारी ऐं भाॼाई जो सिविल अस्पताल हैदराबाद में इलाज जारी। चक में हिकु मदरसे जे मौलवी जो मामूली ॻाल्हि तां मासूम ख़िताबनि ते मुबैना तौरु तशद्दुद। ॿारनि खे दरवाज़े सां ॿधी तशद्दुद जो निशानो बणाइण वारियूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल। मुतासिर ॿारनि जे वारसनि ॿुधायो त मौलवी अबू बकर महर देर सां अचणु ऐं सबक़ यादि न करण तां ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। ऐं लाड़काने जी बाज़ार रेशम गली में सोनारे जी दुकान तां ॾींहं ॾिठे जो फुर। वाक़िए जा CCTV फुटेजिस टाइम न्यूज़ हथ करे वरिता। फुटेजिस में 2 फोरुनि खे दुकान तां हज़ारें रुपया रोक रक़म ऐं सोनो सेट फुर करण बाद फ़रार थींदे ॾिसी सघिजे थो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।